हारनि पोरियतनि जे दाइमी ऐं हक़ीक़ी आज़ादी लाइ जाखोड़ींदड़ सैयद मोहम्मद आलम शाह जे साह जो सॻिड़ो 5 मई जी राति टुटी वियो। सैयद आलम शाह ख़ुशनसीब इंसान हो जंहिंखे रसूल बख़्श पलीजे जहिड़े मुफ़क्किर ऐं फ़ाज़ल राहू जहिड़े पोरियत अॻवान जी रहनुमाई ऐं रहबरी नसीब थी। पोरियत इनक़लाब जी सांझ नेरनि में समाए ज़िंदगीअ जो 84 बहारूं माणींदड़ सैयद आलम शाह दड़ेलॻ ॻोठ अली मीर शाह जो दरवेश सिफ़त ऐं अल्लाह किरदारु हो। सिंध जिथे मीर ऐं पीर गादी नशीन ऐं पटके वर वारा ग़रीब अबोझ ऐं लाचार बेवस ख़ल्क़ जे बदन तां चोलो लाहे रत सत चूसे मची मवार थियण खे ई ऐन इबादत ऐं आला कुर्त सम्झनि था। अहिड़े दौर जो ही मुड़ुस मथेर अली मीर शाह जो फ़र्ज़ंद आलम शाह लोक वहे लहवारो तूं ऊचो वह ओभारो जो अमली मज़हर थी लार जी मिटीअ में जनम वठी सिंध पाकिस्तान ऐं परॾे में नाव कमाए वियो। पेटां ॼणींदड़ माउ जी शफ़क़त ऐं थञ खां महरूम थी सवें माउरनि जी थञ ऐं प्यार माणींदड़ आलम शाह जी ज़िंदगी केतिरा ई हादसा मुश्किलातूं तकलीफ़ूं ऐं आंज सहण बाद बि अंदर में हमाला जबल वारी हिम्मत ऐं जुरत जो अमली मज़हर हो। पंहिंजे साथियुनि अज़ीज़नि क़रीबनि जे आंजनि तकलीफ़ुनि बीमारियुनि परेशानियुनि ऐं ॾुखनि जो दरमान कंदड़ अली मीर शाह जो ही नींगर लाड़पट जो शहज़ादो त हो ई हो पर सिंध ऐं पाकिस्तान जी सियासत जो एवरेस्ट जबल बि बणिजी वियो जंहिंमें संदसि तरबियत ऐं तालीम जो सहरो रसूल बख़्श पलीजे ऐं शहीद फ़ाज़ल राहू जे सिर ते आहे। उते संदसि इलाइक़े जे आलिम ऐं अदीब अकबर शाह दड़े वारे जी सोबत डॉक्टर काज़ी गफ़ार मीर अली बख़्श टालपुर हाकिम अली ज़रदारी समेत सवें हज़ारे बाकिरदार सम्झ ऐं सोच भरिया साथी संदसि पलव में पइजी विया जिन जी सोबत हिन खे हीरनि में कोहनूर हीरो बणाए छॾियो। रसूल बख़्श पलीजे जे ॾाहे ऐं साबित क़दम भेण रसूल बख़्श पलीजे जी ॾाही ऐं साबित क़दम भेण ख़ैरुनिसा पलीजो लिखे थी जॾहिं MRD तहरीक दौरान पलीजो साहब ग़ुलाम क़ादिर पलीजो समेत सभु घर जा भाती ज़ियाल हक़ जे क़ैद ऐं बंद में हुआ त सैयद आलम शाह पंहिंजे ख़ानदान समेत हर ईद ते मुंगर पलीजो ॻोठ में अची असां साण ईद कंदा हुआ जीअं असां अकेले ऐं तन्हाई ऐं लावारसीअ में न हुजूं। अख़बार जहां रिसाले में हिन कालम लिखी थर में रेंजर्स ऐं ॿियनि फोर्सिस हथां थरनि जे तज़लील खे पाकिस्तान सतह ते निर्वार करे मथनि तकलीफ़ुनि ऐं आंजुनि ते मरहम रखी इहो आलम शाह हो। हिन कॾहिं बि पंहिंजे औलाद जी नौकरियुनि लाइ कंहिंखे न चयो पर ॿियनि जे औलाद लाइ वसार कोशिशूं जारी रखियूं ऐं सवें माण्हुनि खे बरसरे रोज़गार में आंदो। हिक भेरे कासमाबाद जे हिकु वॾे डॉन NGOs में नौकरी दौरान भतो न ॾियण तां मूं ऐं मुंहिंजे दोस्त काशिफ़ बजीर ते पंहिंजी छाड़तन सां हमिलो करायो जंहिंमें मां ज़ख़्मी थी पियुसि। जॾहिं साईं खे ख़बर पई त उनखे अहिड़ी अखि ॾेखारियईं जो हू माज़रत ख़्वाह थियो। साईं जो घर ऐं उताक साथियुनि लाइ हमेशह छपर ऐं छांव रहियो। हिक वारे मां नौशरो फिरोज़ हुयुसि त साईं शिकारपुर मां वापसी दौरान मिलणु आयो। मूं ते सख़्तु तनक़ीद कंदे चयईं त पंहिंजे पीउ जी बदिलीअ जो मसइलो आहे तुंहिंजे पीउ जी बदिलीअ जो मसइलो आहे डायरेक्टर सिहत मुंहिंजे ॻोठ जो ई आहे पर तो कॾहिं मूंखे चयो न आहे आख़िर पोइ DG हेल्थ कादवानी साहब खे चई मुंहिंजे पीउ जी बदिली कराए ख़ानदान ऐं साथ में मुंहिंजी इज़त करायईं। अहिड़ो ज़िक्र पंहिंजे किताब माणिक चोड़ो जंजो में पिणु कयो अथसि। भर झलो थियणु घुरिजे मुंहिंजी शादीअ में पंहिंजे ॿारनि समेत शिरकत करे मुंहिंजो मान मथां कयईं। पहिरीं दावत हैदराबाद में ऐं पोइ मटियारी में कयईं। मुंहिंजे वॾे पुट जो नालो पहिरियां इंतिखाब आलम रखियईं पोइ साईं पंहिंजी बीमारी सबबु उनजो नालो इंतिखाब अली रखी चयो त हाणे अलीअ जे हवाले आहे। सैयद आलम शाह जे सथ जा केतिरा ई साथी
वक़्त खां अॻु हंजुनि जे क़तार मां टुटी इक़्तिदारी ॾाइण जो बुख बणिजी विया। किन लीग संभाली त के पीपला त के वरी मुशरफ़ी ज़ियाई मशीनरी जा पुर्ज़ा बणिजी विया। हीउ अॾोल इंसान न हटियो न वरी कमज़ोर थी वेही रहियो, आख़िरी दम ताईं रसूल बख़्श पलीजे जे फ़िक्र सां सलाड़ियल रहियो। हिन हमेशह इख़्तिलाफ़ पार्टी अंदरि रखी फ़ैसिलनि खे क़बूल कयो। जेकी टुटा उन्हनि हिन क़ौम वतन सां कहिड़ी वफ़ा कई, उहा ॻाल्हि बि भले बत ज़ाहिर आहे। सभिनी खे ख़बर आहे त उन्हनि माण्हुनि पार्टी अंदरि छा कयो, ऐं पार्टीअ जॾहिं उन्हनि खे हैसियत ॾिनी त हू पाण खे बाज़ार जो वखर बणाए विकिरो करे हलिया विया। उन्हनि मां ई केतिरनि जा मिसाल असांजे साम्हूं आहिनि। हिकु माण्हू हो जेको पहिरियां पीपी में वियो, वरी फ्रंट में, वरी उतां पंहिंजी देगिड़ी चाढ़ियईं ऐं हाणे हुनजो न को अतो न वरी पतो। जॾहिं हू पार्टी में हुयो त हुनखे MRD जो कन्वीनर बनायो वियो, पर जॾहिं पार्टीअ खां टुटो त हुन कहिड़ा सिंध वतन लाइ तीर मारिया। छा को ॿुधाए सघंदो त उहो मुड़ुस मथेर माण्हू हो या भाड़ी गेदी माण्हू हो जेको पंहिंजे वतन ऐं क़ौम सां सैयद मोहम्मद आलम शाह जियां तोड़ ताईं निभाए न सघियो। आलम शाह हर तकलीफ़ सठी, हर शइ हर इख़्तिलाफ़ सठो, पर पार्टीअ खे न छॾियो। पर तंज़ीम माउ आहे, माउ वांगुरु आहे। पर तंज़ीम इंसान जो किरदारु ऐं तरबियत करे थी। जॾहिं माण्हू पर तंज़ीम खां धार थिए थो त संदसि मुर्दा मांस ॻिजूं बि नथियूं खाइनि। अहिड़ा सवें हज़ारे मिसाल ॾेई सघजनि था जेकी पार्टी खे तंज़ीम खे धोखो ॾेई छॾे विया। पोइ वञी हुननि छा कयो, इहो सुवाल तारीख़ खे पुछिणो आहे, ऐं तारीख़ कॾहिं बि उन्हनि ते रहम न कंदी। सैयद आलम शाह रुगो तंज़ीम न पर तंज़ीम खां ॿाहिरि बि पंहिंजी हैसियत रखंदड़ हो ऐं रहियो, पर उन रसूल बख़्श पलीजे जे फ़िक्र खां हटण खे पाण लाइ ऐब बणाए छॾियो। हू रुगो आलम न हो पर फ़क़ीर, दरवेश ऐं क़ुर्बानी ॾींदड़ ऐं मुश्किल वक़्त में ॼमी बीहंदड़ मुड़ुस माण्हू बि हो, जेको पैसे जो न पर मुड़ुस पर पंहिंजे पीउ जो पक्को मुड़ुस माण्हू हुयो, जंहिं लाइ जीअं ई शहीद फाज़िल चयो आहे त माण्हूअ खे पैसे जो न पर पीउ जो पुटु थियणु घुरिजे। हिन उन शहीद जे कोल खे सच साबित करे ॾेखारियो। दड़े ऐं मटियारे जे ग़रीबनि जूं शादियूं ऐं मुरादूं ऐं गमनि में साथ ॾींदड़ आलम शाह सिंध जा झरझंग जाॻिया। हिन खे पंहिंजे अलालत वारे वक़्त में बि सॼी सिंध जा सवे साथी इनसाइक्लोपीडिया वांगुरु यादि हुआ। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी मार्शला हुजे या ज़ियाई आमरत जमहूरियत जे नाले में आवाम सां धोखो ऐं दौलाब जी बेनज़ीर भुट्टो हुकूमत या नवाज़ शरीफ़ जी हुकूमत, तोड़े मुशरफ जो कारो दौर आलम शाह हारिन पोरियतनि मज़लूमनि महकूमनि लाइ स्टेज ते भी गर्जदार तक़ीर जो फ़न बि ॼाणींदो हो त हू पंहिंजी तहरीर जे ताक़त ज़रिए दलील जे दुनिया जो बेताज बादशाह बि हो। हू लॉन्ग मार्चनि, जलसनि, जुलूसनि जी सरवाणी बि करणु ॼाणींदो हो त हिकु कारकुन जियां एहतजाजनि मार्चनि में ज़रूरी इंतज़ाम जो बि कमाल कारीगर हो। हू लालच ऐं लोभ, सणभी नौकिरी, वज़ारत ऐं ठीके जे आधार ते बीठल पाणी बणिजी समाज जो बदबूदार किरदारु बणजंदड़ बजाए हमेशह वहंदड़ पाणी जियां हलंदो रहियो। जुदोजहद ऐं मुसलसल जुदोजहद में रहणु आलम शाह जे ज़िंदगीअ जो नस्बिल ऐन रहियो। हिन कॾहिं बि पोइते मुड़ी न ॾिठो त क़ौमी अवामी जमहूरी इनक़लाब जी राह में केतिरा पंध कया, किथे किथे कया, केतिरियूं तकलीफ़ूं सठियूं, केतिरा इल्ज़ाम आया, केतिरा गॾु रहिया ऐं किन खे लालच, बुख ऐं हिर्स जी माकड़ खाई वई। किन साथ ॾिनो ऐं के साथ छॾे विया।
हर को माण्हू अघ अघाणो, जेको माण्हू कीन विकाणो, सोई माण्हू मोती दाणो। आलम शाह मोती दाणो हो। हिन पंहिंजे औलाद जी तालीम ऐं तरबियत में का बि कमी न छॾी, पर ही पंहिंजे साथियुनि जे बचनि लाइ बि हमेशह फ़िक्रमंद ऐं सरगर्म रहियो। ही मणियादार माण्हू अॼु छमय ते मटियारी में मदफून थी वियो आहे, पर संकोल जदोजहद अमल ज़रिए कई आलम शाह पोइते छॾे वियो आहे। आलम शाह जूं 6 न्याणियूं ऐं 2 पुट ई न आहिनि, पर हिन जा कई पुट ऐं न्याणियूं आहिनि जेकी तंज़ीम, ॿधी ऐं इतिहाद जे तस्बीअ में पोइजी विया आहिनि, जिन जो फ़र्ज़ु आहे त पोरित इनक़लाब लाइ जदोजहद खे जारी रखनि। आलम शाह हिकु तारीख़ आहे ऐं तारीख़ कॾहिं बि मरी ऐं ख़तम थी नथी सघे। शफ़ीक़ कांदड़ो, बाज़ारी कांदड़ा, नसीराबाद, सिंध। तुम्हारा जाना कभी भूल नहीं पाएंगे हम। जब भी बात होगी तुम्हारी, तुम्हें याद करेंगे हम। वो मुस्कुराता चेहरा, वो खुशनुमा आदतें बार बार याद आएंगी। तुम तो नहीं आओगे लौट कर कभी, पर तुम्हारा एहसास हमेशा साथ रखेंगे हम।